अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो तव्हां? उमेद आहे त ख़ैरियत सां हूंदो। आउं हाज़िर आहियां हिकु नएं वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। अॼु जो वीडियो जेको आहे सो सिंध जे हिकु लेजेंड, हिकु नामवर अदाकारा अस्मा भुट्टो जे बारे में आहे। वीडियो शुरू करण खां पहिरियां अगरि तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे प्रेस करे छॾियो। ऐं वीडियो पसंदि अचे त इनखे लाइक ज़रूरु कजो ऐं पंहिंजा राय कमेंट में ज़रूरु लिखिजो। त तव्हां दोस्तनि जो घणो वक़्तु ज़ाया नथा कयूं, हलूं था पंहिंजे मक़सद जे तरफ़। अस्मा भुट्टो एतिरनि ॾींहंनि खां, एतिरे अरसे खां उन जे करे शोबज़ में न अची सघियो जो हिन जो बाबा साईं ऐं 2 सौट खैरपुर भरिसां हिकु रोड एक्सीडेंट में वफ़ात करे विया हुआ। इन्हनि जे बाबा साईं जी वफ़ात जो दुख सभिनी अदाकारनि खे आहे ऐं आज़म मेंगल ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी इन्हनि जे बाबा साईं जी वफ़ात में पोस्ट बि रखिया हुआ फेसबुक ते ऐं शिरकत बि कयऊं ऐं सभिनीनि खे इन जो घणो अफ़सोस थियो आहे। त दोस्तो, हिकु दफ़ो ॿीहर अस्मा भुट्टो शोबज़ में अची वई आहे ऐं KTN जे हिकु शो कैफ़े सिंध में कमु बि करे रही आहे। ऐं तव्हां कैफ़े शो ॾिसंदा हूंदो, कैफ़े सिंध शो ॾिसंदा हूंदो। जे नाहे ॾिठो त वञी ॾिसो। उन में अस्मा भुट्टो लज़ीज़ खाधा तयारु कंदी आहे ऐं उहो शो तमामु सुठो आहे। जेकॾहिं तव्हां न ॾिठो त ज़रूरु वञी ॾिसंदा। त दोस्तो, अॼु जो वीडियो एसि ताईं। इंशाअल्लाह मिलंदासीं तमामु जल्द। तेसि ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं असांखे दुआउनि में यादि रखिजो। माशाअल्लाह।